अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये बैटरी है जे धमाको ॾिनो हुयो ऐं फाटी पई। इन जो जेको आहे सो पाणी वही पियो वञे, पर हितां जे नुशरो फिरोज़ जे मैकेनिक मिस्त्री जुगाड़ कयो आहे। हीअ हिकु ड्रमी कटे उन में टोटल पाणी विधो अथई जेको अंदरि वियो आहे, जंहिं ते मुकमिल पंहिंजो कमु करे विधो। ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं त हीअ जेको आहे सो मोटर बि हिन ते हले थो ऐं सभु लोड हलाए थो। उस्ताद मोटर हलायो। हाँ, ये तव्हांखे ॾेखारियो था। हीअ पाणीअ जो जेको मोटर आहे उहो बि हलाईंदो ऐं जेको आहे सो ॾिसो त हिन में प्रेशर केतिरा आहे, सॼी फाटल आहे। तव्हांखे ॾेखारींदा हलूं त बैटरी ॾरियल आहे। हे हुनजो जेको आहे सो पाणीअ जेको आहे सो माशाल्लाह प्रेशर अथसि, गाॾियूं वग़ैरह धोए थो ऐं छिनकार वग़ैरह करे बि थो। पर बैटरी जेका आहे सा हिन जी मुकमिल तौर फाटल आहे, पर हिन खे प्लास्टिक जे दॿे खे खपे। हिन जेको आहे सो हाँ उस्ताद, हीउ जुगाड़ कीअं कयो? थोरो हेॾे निहारियो। हा, हीउ जुगाड़ कीअं कयो, थोरो ॾसियो असांखे। साईं ने यो फाटी जो पई त हेॾा दॿो वग़ैरह कटे हा, उन में विझी पाणी विझी छॾो। अच्छा, पोइ हाणे माना ख़तरो हुन जो फाटण जो न को अहिड़ो ख़तरो आहे। हाँ, माशाल्लाह जुगाड़ भलो कयो अथव। जी साईं, तमामु भली ॻाल्हि आहे, महिरबानी।